अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरायो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडर ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़ानदान जी सियासी जदोजहद रत जी क़ुर्बानियुनि सां शुरू थिए थी, जेका अञा ताईं हलंदड़ आहे। अॼु खेसि रत जी भेटा पेश करण लाइ रत जो अतियो ॾेई रहिया आहियूं। उहा ॻाल्हि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सीनियर अॻवान इमामुद्दीन जलबाणी सकरंड लॻ ॻोठ माड़ी जलबाणी में थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि लाइ लॻायल ब्लड डोनेशन कैंप में मीडिया सां ॻाल्हाईंदे चई, हिन चयो त जनवरी महीनो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जनम महीनो आहे, उन करे हिन महीने में खेसि रत जी भेटा पेश करण लाइ रत जी कैंप लॻाई आहे, जेका असीं हर साल लॻाईंदा आहियूं। हिन साल बि 50 पार्टी जालनि ऐं ॻोठाणनि रत जो अतियो ॾिनो आहे। इमामुद्दीन जलबाणी वधीक चयो त PP ज़िले सदर अली अकबर जमाली ऐं जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लिगारी जे ख़ुसूसी हिदायतुनि ते कैंप लॻाई वई आहे। उन मौक़े ते थैलेसीमिया केयर सेंटर जे मैनेजर माशूक कोरे जो चयो त सेंटर में मरीज़ ॿारनि जो अंगु 2000 थी चुको आहे, जंहिंजो इलाज सिर्फ़ु रत लॻाइण आहे। उन लाइ असीं ब्लड डोनेशन कैंप लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं, छाकाणि जो रोज़ानो 80 खां 100 ॿारनि खे ब्लड लॻायो थो वञे। हिन उहो चयो त थैलेसीमिया केयर सेंटर में मरीज़ ॿारनि खे रत ॾियण सां गॾोगॾु दवाऊं ऐं मानी पिणु मुफ़्त ॾिनी वेंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।